सोबोदरो पीपी जे इन 204 जो उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जिलानी PS 30 जे उम्मीदवार नईम अहमद खरल पंहिंजी इलेक्शन वर्क मुहिम तेज़ करे छॾी। पीपी उम्मीदवारनि पारां तालके सबोदर यूसी मीरक पीपी सदर सराय वज़ीर हुसैन हत्तार जे अॻवानी में ॻोठ सूमर सिंध में ख़ादिम सिंध आचारण ॾिनो। नवाड़ो शरीफ में सराय इमदाद हुसैन ओठे जे औताक ते रखियल वर्क मुहिम जे प्रोग्राम में शिरकत कई। इन मौक़े ते ओठे बिरादरी जे चङे मुड़िस सराय इमदाद हुसैन ओठे उस्ताद दिलबर चंडी यूसुफ भुट्टो नईम नदीम दायो बकार हत्तार ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में कॉर्नर गॾिजाणियूं कयूं, जिते पीपी जे उम्मीदवारनि जो दुहिल शहनाइन सां वालिहाना इस्तक़बाल कयो ऐं गुलनि जी वर्खाऊं पिणु कई वयूं। पीपी जे उम्मीदवारनि कॉर्नर गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे चयो त पीपी शहीदनि जी पार्टी आहे, जेका पार्टीअ में पाकिस्तान में अक्सरियत सां अवामी वोटनि जी ताक़त सां कामयाबी माणींदी। उम्मीदवारनि चयो त सिंध जो अवाम अॼु बि शहीद बेनज़ीर भुट्टो सां बेहद मुहबत करे थो। पीपल्स पार्टी निज अवामी पार्टी आहे, जंहिं हर वक़्तु अवामी हक़नि लाइ जिदोजहद कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे 10 नुकाती प्रोग्राम निज अवामी प्रोग्राम आहे। इन प्रोग्राम सां बेरोज़गारी महांगाई ख़त्म थींदी ऐं असांजा ग़रीब मारोड़ा ख़ुशहाल थींदा। शहीद राणीअ जे इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त ॿीणी कई वेंदी। मुफ़्त बिजली हारियुनि ऐं औरतुनि खे कार्ड पिणु मुहैया कया वेंदा। हिकु नए पुरवकार ज़िंदगी गुज़ारण लाइ सिहत तालीम समेत तरक़ियाती कमनि लाइ हिकु जामे प्रोग्राम तरकीब ॾेई अवाम खे ख़ुशहाल बणायो वेंदो। 8 फरवरी ते थी त ठपो हणी शहीद राणीअ जे पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाए ख़िदमत जो मौक़ो फ़राहम कयो वञे। इन मौक़े ते पीपी उम्मीदवारनि सां गॾु पीपी यूसी मीरक सदर सराई वज़ीर हुसैन हतार पीपी तालके सोबोदरो लेडीज़ विंग जनरल सेक्रेटरी ज़किया भुट्टो, साईं अली गुल जहानिया, अल्लाह वरायो ख़ान जन्ना ऐं ॿिया पीपी वर्कर वॾी तादाद में गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।